नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में माकड़ फसलनि खे खाई नास करे छॾियो आहे। आबादगार चयो त माकड़ मार स्प्रे न थियण जी सूरत में लखे रुपए जो नुक़सान वधण जो ख़दशो आहे। आबादगार मंसूर राह जो वधीक अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि या पीर जे ॻोठ सॼण मैसर में भी माकड़ वॾी तादाद में पहुची हमलो करे ॾिनो आहे ऐं हितां जा आबादगार हारी सख़्तु परेशान थिया आहिनि। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। माकड़ जे हवाले माकड़ जे हिसाब सां तक़रीबन फसल तबाह थी आहे। न सिंह बची आहे, न बरसीन बचो आहे, न को कणिक जो फसल बचो आहे, का शइ न बची आहे हिते। का इंतज़ामियात पहुती आहे? का कुझु ई कोन पए थो अञा। काओ ॾींहुं आहे माकड़ हमलो? तक़रीबन 10-15 ॾींहं आहे तक़रीबन। जेको आहे मुल्क तबाह करे छॾिया अथई, न छॾियो अथई को सलो हिन जो कणिक जो। अच्छा अच्छा। लूसणनि जा तक जो तक तबाह करे कहिड़ा छॾिया। फसल खाई वई आहे माकड़? साईं हर शइ खे थी खाए, बाबा बबूर खजूं अंब जेको अचे थो हर शइ खाए थी, पर वॾा वयल आहिनि हिते। हाणे सिंध वफ़ाक़ हुकूमत खां कहिड़ी अपील पिया कयो? साईं अपील इहा था कयूं असां सां हेल्प कयूं वञे। हा फुआरा बुआरा लॻनि त असां तबाह थींदासीं, सफ़ा असुली सलो ई न छॾींदी। तक़रीबन 15-20 ॾींहं खनि माकड़ खे थी विया आहिनि, जंहिंमें असांजा सभु फसल तबाह थिया आहिनि ऐं असां माकड़ डुकाईंदे डुकाईंदे असांजे पेट में सूरु पइजी वियो आहे। अच्छा अच्छा। हुकूमत को उपाउ वरिता आहे? हुकूमत कोई उपाउ कोन वरितो आहे। जीअं इमरान खां चढ़ियो आहे तीअं असांजी तबाही अची वई आहे। भाउ फसल तक़रीबन को बि न छॾियो अथई, जंहिंमें कणिक आहे, जुअर आहे, सरियां आहे, अहिड़ा के 2-3 ॿिया फसल आहिनि। हुकूमत को बि अहिड़ो उपाउ न वरितो आहे जेको माना ॻाइण जोॻो हुजे। हुकूमत खां असां इहा ई अपील कंदासीं त फुहारो करायो वञे। जीअं खैरपुर में 2-3 ॾींहं ॿुधोसीं फुहारो करायो आहे जहाज़ ज़रिए, हिते बि अहिड़ो को उपाउ कयो वञे हुकूमत जे करे हिते फसल बचाइणु चाहे थी त। माकड़ सां वॾो ज़ुल्म कयो आहे, वॾो नाको आहे। असां इमरान ख़ान सां स्प्रे को कराए को असां ग़रीब माण्हू मरी वियासीं, छा खाईंदासीं। दाणा सरियां लूसण वग़ैरह वग़ैरह इलाही कम नुक़सान थिया असांजा। जीअं त पीर ॻोठ सॼण मैसर ॻोठ वारनि जा ॻाल्हि ॿोल ॿुधी हुननि जो चवणु त माकड़ हिते तबाही करे छॾी आहे, केतिरा ई फसल खाई नास करे छॾिया आहिनि। असां हुकूमत खां अपील था कयूं त स्प्रे कराए ॾिनी वञे त जीअं असीं लखे रुपयनि किरोड़े रुपयनि जे नुक़सान खां बची सघूं। कैमरामैन सजाद हुसैन सां गॾु नौमान, अवामी न्यूज़ HD पीर जो ॻोठ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।